शांति। अॼु मुंहिंजी तारीख़ आहे 4/7/2026 सॉरी। अॼु मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार ज्ञान सागर बाप तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾियणा आहिनि जंहिंसां आत्मा जी ज्योति जगी वेंदी आहे। प्रश्न बाबा खे करन करावन हा छो चईंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि, छा कराईंदा आहिनि। उत्तर आहे बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे मुरली ॿुधाइण जो कार्य कंदो आहियां। मुरली ॿुधाईंदो आहियां, मंत्र ॾींदो आहियां, तव्हांखे लाइक़ु ठाहींदो आहियां ऐं पोइ तव्हांजे द्वारा स्वर्ग जो उद्घाटन कराईंदो आहियां। तव्हां पैगंबर ठही सभिनि खे पैगाम ॾींदा आहियो। मां तव्हां ॿारनि खे डायरेक्शन ॾींदो आहियां। इहे ई मुंहिंजी कृपा व आशीर्वाद आहे। गीता केरु आयो अॼु सवेरे सवेरे? ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो? असां ॿारनि खे सवेरे सवेरे जगाइण केरु आयो जो असांजो टियों ज्ञान जो नेत्र हिकदमि खुली वियो। ज्ञान सागर परमपिता परमात्मा द्वारा असांजो टियों नेत्र ज्ञान जो खुलियो आहे। चईंदा बि आहिनि बाबा ज्योति जगाइण वारा आहिनि, परंतु उहे बाप आहिनि या कोई न ॼाणंदा आहिनि। ब्रह्म समाजी चईंदा आहिनि उहा क्षमा आहे, ज्योति आहे। मंदिर में हमेशह ज्योति जगाईंदा आहिनि। श्री परमात्मा खे ज्योति स्वरूप मञंदा आहिनि, हिन करे उते मंदिर में दियो आदि जगाईंदा आहिनि। हाणे इहे बाप कोई माचिस सां दियो न जगाईंदा आहिनि। इहा त ॻाल्हि न्यारी आहे, ॻाल्हि बि आहे ईश्वर जी क़दमत न्यारी आहे। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो बाबा सदगति जे लाइ अची करे ज्ञान योग सिखाईंदा आहिनि। सिखलाइण वारो त ज़रूरु खपे, शरीर त न सिखलाईंदो, न आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा में सुठा बुरा संस्कार रहंदा आहिनि। हिन समय रावण जी प्रवेशता जे कारण मनुष्य जे संस्कार बि बुरा आहिनि, अर्थात 5 विकारनि जी प्रवेशता आहे। देवताउनि में 5 विकार हूंदा न आहिनि। भारत में जॾहिं दैवी स्वराज्य हुयो त इहे बुरा संस्कार न हुया, सर्वगुण संपन्न हुया, केतिरा सुठा संस्कार हुया। देवी देवताउनि जे जो बि हाणे देवी देवताउनि जा संस्कार हुया जो बि हाणे तव्हां धारण करो था। बाबा ई अची करे सेकेंड में सर्व खे सदगति ॾींदा आहिनि। बाक़ी गुरु गुसाई आदि इहे त भक्ति मार्ग में हलंदा आहिनि जो हिकु बि गति सदगति न करे सघंदा आहिनि। बाप जे अचण सां ई सर्व जी सदगति थींदी आहे। परमपिता परमात्मा खे सॾु कंदा ई इन करे आहिनि कि अची करे परे दुनिया जो विनाश, पावन दुनिया जो उद्घाटन करो, दरवाज़ो खोलो। बाबा अची करे गेट खोलवाईंदा आहिनि। शिव शक्ति माताउनि द्वारा वंदे मातरम ॻायल आहे। हिन समय जी कोई बि माता जी वंदना न कबी आहे, छो जी कोई बि श्रेष्ठाचारी माता न आहे। श्रेष्ठाचारी उन्हनि खे चइबो आहे जो योग बल सां पैदा करे ॿार। लक्ष्मी नारायण खे श्रेष्ठाचारी चईंदासीं। भारत में देवी देवता जॾहिं हुया त भारत श्रेष्ठाचारी हुयो। इन ॻाल्हियुनि खे मनुष्य ॼाणंदा ई न आहिनि। उहे पंहिंजे ई प्लान ठाहिनि था। गांधी बि राम राज्य चाहींदो हुयो, हिन सां सिद्धार्थ की रावण राज्य आहे। भारत पतित आहे, परंतु राम राज्य स्थापना करण लाइ त ॿीहर जो बापू जी खपे, शिव बापू जी जो राम राज्य जी स्थापना ऐं रावण राज्य जो विनाश कंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि रावण राज्य खे हाणे आग लॻणी आहे। सभी आत्माऊं अज्ञान अंधेरे में सुम्ही पियूं आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां बि सुम्ही पियो हुआसीं। बाबा अची करे जगाईंदा आहिनि। भक्ति जी राति पूरी थी, ॾींहुं शुरू थींदो आहे। राति पूरी थी, हाणे ॾींहुं थिए थो। बाबा संगम ते आया आहिनि। ॿारनि खे दिव्य दृष्टि ज्ञान जो नेत्र ॾींदा आहिनि जंहिंसां तव्हां सॼे विश्व खे ॼाणे सघिया आहियो। तव्हांजी बुद्धि में वेठो आहे कि ठहियल अविनाशी ड्रामो आहे जो फिरंदो ई रहंदो आहे। हाणे तव्हां केतिरो जगी विया आहियो, सॼी दुनिया सुम्ही पई आहे। सोचो असां केतिरो जगी विया आहियूं। असांखे सभु कुझु पतो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे सॼे विश्व जे आदि मध्य अंत, मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन जो पतो आहे। बाक़ी सॼी दुनिया कुंभकर्ण
जोगी अज्ञान नींद में सुम पई है। ये कंहिंखे पतो ना आहे कि पदत पावन केरु आहे। पुकारदा बि आहिनि हे पदत पावन अचो। ईअं न चईंदा आहिनि कि अची करे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झायो। बाबा चईंदा आहिनि त हिन सृष्टि चक्कर खे सम्झण सां चक्रवर्ती राजा ठहींदा आहिनि। यादि सां ई पावन ठहींदा। इहे बि ॼाणंदा आहे विनाश जे साम्हूं बीठो आहे। लड़ाई बि थियणी आहे, बाक़ी कौरव पांडवनि जी लड़ाई न थी। पांडव केरु हुया इहे बि कंहिंखे पतो न आहे। सेना आदि जी त ॻाल्हि ई न आहे। तव्हांजी तरफ़ साक्षात पारलौकिक परम पिता परमात्मा आहे। हुन बाप सां ई वरसो मिलंदो आहे। तव्हां ॼाणे विया आहियो श्री कृष्ण जी आत्मा 84 जन्म भोगे हाणे पोइ बाप खां वरसो थी वठे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। हाणे तव्हां ॿारनि खे विनाश जे पहिरियों सितो प्रधान ज़रूरु ठहिणो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहणो आहे। ॻायल बि आहे न भॻवान वांसी। गृहस्थ व्यवहार में रहंदे इहे हिकु जनम पवित्र ठहो। पास्ट इज पास्ट। इहे त ड्रामा में नून हुयो। सृष्टि खे सतो प्रधान ठहिणो ई आहे। ये ड्रामा जी भावी आहे, ईश्वर जी भावी न आहे। ड्रामा जी भावी अहिड़ी ठहियलु आहे जो बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। अधु कलाक जॾहिं पूरो थींदो आहे तॾहिं बाप ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि जॾहिं राति पूरी थी ॾींहुं शुरू थींदो आहे तॾहिं मां ईंदो आहे। शिवरात्रि बि चईंदा आहिनि। शिव जे पुजारी शिवरात्रि खे मल्हाईंदा आहिनि। गवर्नमेंट त हॉलीडे बि बंदि करे छॾी आहे, न त कम से कम हिकु मास हॉलीडे हलणी खपे। कोई खे पतो न आहे शिव बाबा सर्व जी सदगति करण वारा आहिनि। उहे ई सर्व जो दुख हरता सुख करता। उन्हनि जी जयंती ॾाढे धूमधाम सां हिकु मास सभु धर्म वारा खे मल्हाइणी खपे। ख़ासि भारत खे बाप डायरेक्ट अची करे सदगति ॾींदा आहिनि। जॾहिं भारत स्वर्ग हुयो त देवी देवताउनि जो राज्य हुयो। उन समय ॿियो कोई धर्म ई न हुयो। देवताऊं विश्व जा मालिक हुया। कोई पार्टीशन आदि न हुई। इन करे चइबो आहे अटल अखंड सुख शांति संपत्ति जो दैवी राज्य वरी खां असां प्राप्त करूं था। बेहद जे बाप सां बेहद जो वरसो 5000 वर्ष पहिरियों मिलियो हुयो। सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य में कोई दुख जो नाम न हुयो। ॻायल बि आहे राम राजा राम प्रजा राम। हुते अधर्म जी कोई ॻाल्हि न हुई। बाबा तव्हांखे ब्रह्मा विष्णु जे बारे में बि सम्झाईंदा आहिनि कि इन ॿिन्हिनि जो आपस में छा संबंध आहे। ब्रह्मा जी नाभि सां विष्णु निकितो। इहे केॾो वंडरफुल चित्र ठातो आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे लक्ष्मी नारायण ई अंत में अची करे ब्रह्मा सरस्वती जगदम्बा जगत पिता ठहींदा। जो ॿई पोइ विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण ठहींदा। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि जो बि चित्र ॾिसंदा आहियो इन में कोई बि यथार्थ न आहे। शिव जो वॾो चित्र ठाहींदा आहिनि उहो बि अयथार्थ आहे। भक्ति जे कारण वॾो ठाहे छॾियो आहे, न त बिंदी जी पूजा कीअं थी सघंदी। अच्छा पोइ ब्रह्मा विष्णु शंकर जे लाइ बि सम्झी न सघंदा आहिनि। त्रिमूर्ति ब्रह्मा चई ॾींदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना विष्णु द्वारा पालना इहे बि चईंदा आहिनि। परंतु ब्रह्मा त स्थापना कंदा न आहिनि। स्वर्ग जी स्थापना ब्रह्मा कंदा न। स्वर्ग जी स्थापना त परमपिता परमात्मा ई कंदा आहिनि। ये आत्मा त पतित आहे। इन्हनि खे व्यक्त ब्रह्मा चइबो आहे। इन्हनि जी इहे ई आत्मा पावन ठही वेंदी हली वेंदी। पोइ सत्युग में वञी करे नारायण ठहींदी। जो प्रजापिता ब्रह्मा ज़रूरु हिते खपे न। चित्र बि हुते ॾेई छॾिया अथनि। जीअं इहे ज्ञान जे अलंकार वास्तव में आहिनि तव्हांजा, परंतु विष्णु खे ॾेई छॾिया अथनि। नौदा भक्ति में बि साक्षात्कार नादा भक्ति में बि साक्षात्कार थींदो आहे। मीरा जो बि नाम ॻायल आहे। पुरुषनि में नंबर 1 भगत नारद आहे। माताउनि में मीरा आहे। तव्हां हाणे नारायण अथवा लक्ष्मी खे वरण लाइ इहे ज्ञान ॿुधो था।
तव्हांजो ही स्वयंवर थींदो आहे। नारद जे लाइ बि ॾेखारींदा आहिनि। सभा में अची करे चईं असां लक्ष्मी खे वरे सघंदा आहियूं। हाणे लक्ष्मी खे वरण लाइक़ु तव्हां ठहो था, बाक़ी उहो त सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं। बाप रियल ॻाल्हियूं बि सम्झाईंदा आहिनि। लक्ष्मी सतयुग में हूंदी, नारद भॻत द्वापर में आहे। सतयुग में पोइ नारद किथां आयो? राधे कृष्ण जो स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण नाम पियो। इहे बि भारतवासी न ॼाणंदा आहिनि। केतिरो ज्ञान अंधेरो आहे न। बाबा कल्याणकारी आहिनि, तव्हांखे बि कल्याणकारी ठाहींदा आहिनि। हाणे वीचार सागर मंथन करिणो पए, ॿियनि खे कीअं सम्झायूं। त बाप सम्झाईंदा आहिनि कि चित्रादि कीअं ठाहियूं। गांधी जी नाभि सां नेहरू निकितो। हाणे किथे उहो विष्णु देवता, किथे इहे मनुष्य, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो। नंबरवार तव्हांखे ख़ुशी रहंदी आहे। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा, इहे त कॾहिं ॿुधियो ई न। छो जे गीता में बि त श्री कृष्ण भॻवान वचन लिखी छॾियो आहे। भॻवानु कॾहिं आयो, उहो कॾहिं अची करे गीता ॿुधाईंदा आहिनि। तिथि तारीख़ कुझु बि न आहे। कल्प जी आयु ई लंबी, लाखों वर्ष चई छॾी आहे। कोई जी बि बुद्धि में ईंदो न आहे। हाणे बाप बि ॿारनि खे सम्झाइनि था। ब्राह्मणनि जो ॼाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो आहे। पाईंदे पाईंदे अनगिनत थी वेंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो वरण में कीअं पा लॻाईंदा आहिनि। असां ब्राह्मणनि जो वरण सभिनि खां ऊचा। असां आहियूं भारत जे गुप्त सचे रूहानी सोशल वर्कर्स। परम पिता परमात्मा असांखां सेवा कराइनि था। असां रूहानी सेवा कंदा आहियूं, उहा जिस्मानी सेवा कंदा आहियूं। तव्हांखे चईंदा आहिनि तव्हां भारत जी सेवा कंदा आहियो, चओ असां रूहानी सेवादारी आहियूं। स्वर्ग जो उद्घाटन करायूं था, स्थापना करायूं था। शिव बाबा जे करन करावण जो कराइनि था, उहे कंदा बि आहिनि। मुरली केरु हलाईंदो आहे? स्थापना कराइनि था, स्वर्ग जो उद्घाटन कराइनि था, स्थापना कराइनि था। शिव बाबा करन करावण आहिनि जो कराइनि था, उहो कंदा बि आहिनि। मुरली केरु हलाईंदो आहे? जो कर्म कंदो आहे न। तव्हांखे बि सिखलाईंदा आहिनि कि हीअं हीअं हलायो। महामंत्र ॾींदा आहिनि मनमना भव, कर्म सिखलायो आहे न। पोइ तव्हांखे चईंदा आहिनि ॿियनि खे सिखलायो। हिन करे करन करावना चइबो आहे। तव्हां ॿार बि इहे ई शिक्षा ॾींदा आहियो। तव्हां ॿार बि इहे ई शिक्षा ॾींदा आहियो। बाप खे यादि करो, वर्से खे यादि करो। इहे तव्हां ॿारनि खे पैगाम पहुचाइणो। इहे तव्हां ॿारनि खे पैगाम पहुचाइणो आहे। इहे न ॿिए खे पैगाम ॾेई ऐं ख़ुदि यादि में न रहे, पोइ छा थींदो? ॿिया पुरुषारत करे ऊच चढ़ी वेंदा, मैसेज ॾियण वारो रहिजी वेंदो। यादि जो पुरुषारत न करण सां एतिरो उच पद न पाईंदा। ॿिए खे यादि यात्रा सां ॿिया यादि यात्रा सां पावन ठही वेंदा। जीअं बाबा बांदेलियनि जो मिसाल ॾींदा आहिनि, उहे यादि में जासी रहंदी आहे। बिगर ॾिसी पत्र लिखंदी आहे, बाबा असां तव्हांखे तव्हांजा थी चुकियासीं, असां पवित्र ज़रूरु रहंदासीं। तव्हां ॿारनि जी या बाप सां प्रीत बुद्धि तव्हांजी ई माला ठाहींदी आहे। विष्णु जी माला, रुद्र जी माला जे मथां आहे मेरू। माला ठाहींदा आहियूं त पहिरियों फूल ऐं 2 दाना हथ में ईंदा आहिनि, उन्हनि खे नमस्कार कंदा आहिनि। पोइ माला आहे। तव्हां भारत खे स्वर्ग ठाहियो था त इहा माला तव्हांजो यादगार आहे। बाबा इहे गीता ज्ञान यज्ञ रचियो। इन में सॼी पुराणी दुनिया स्वाहा थियणी आहे। बाबा आहे मोस्ट बिलवेड फादर। तव्हांजो भविष्य जे लाइ सदा सुख जो वरसो ॾींदा आहिनि। 21 जन्मनि जे लाइ
ताकि भविष्य जे लाइ सुख जो वरसो ॾींदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। जे कल्प पहिरियों वरसो वरितो आहे उहो ज़रूरु ईंदा। ड्रामा प्लान अनुसार बाबा चईंदा आहिनि ॿार सुखधाम हलणो आहे त पवित्र ठहिणो आहे। मूंखे यादि करो, सुखधाम हलणो आहे त पवित्र ठहो, मूंखे यादि करो। मांगणो कुझु बि न आहे कि कृपा करो, मदद करो, न। असां त सभिनि खे मदद कंदा आहियूं, पुरुषार्थ त तव्हांखे करिणो आहे। आशीर्वाद जी त ॻाल्हि ई न आहे। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो। यादि करणु तव्हांजो कमु आहे, डायरेक्शन ॾियणु इहा कृपा आहे। बाक़ी त बल खायो पीओ घुमो फिरो, तव्हांजो पवित्र भोजन ई खाइणो आहे। असां देवी देवता ठाहींदा आहियूं, हुते प्याज आदि थोरी हूंदो आहे। इहे सभु हिते छॾिणो आहे। ये चीज़ें हुते हूंदियूं ई न, बीज ई न आहे न। जीअं सप्तक में बीमारी आदि न हूंदी, हाणे ॾिसो केतिरी बीमारियूं निकितियूं आहिनि। हुते तमोगुणी कोई चीज़ हूंदी न, हर चीज़ सिधो प्रधान हूंदी। हिते ॾिसो मनुष्य छा खाईंदा आहिनि। हाणे बाप ॿारनि खे चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ॿिया संग तोड़ हिकु संग जो त तव्हां पावन थी। अच्छा मीठी मीठी सिखियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां पास्ट जो बीतियो हुनखे भुलिजी करे गृहस्थ व्यवहार में रहंदे सिधो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। विनाश खां पहिरियों पावन ज़रूरु ठहिणो आहे। ॿियो आहे भारत खे स्वर्ग ठाहिण जी सच्ची सेवा में तत्पर रहणो आहे। खान पान ॾाढो शुद्ध रखिणो आहे, पवित्र भोजन ई खाइणो आहे। वरदाना स्थूल कार्य कंदे बि मनसा द्वारा विश्व परिवर्तन जी सेवा करण वारा ज़िम्मेवार आत्मा ठहो। कोई भी स्थूल कार्य कंदे सदा ये स्मृति रहे कि मां विश्व जी स्टेज ते विश्व जी कल्याण जी सेवा अर्थ निमित्त आहियां। मां विश्व जी स्टेज ते विश्व कल्याण जी सेवा अर्थ निमित्त आहियां। मूंखे पंहिंजी श्रेष्ठ मनसा द्वारा विश्व परिवर्तन जे कार्य में ॾाढी वॾी ज़िम्मेवारी पंहिंजी श्रेष्ठ मनसा द्वारा विश्व परिवर्तन जे कार्य में ॾाढी वॾी ज़िम्मेवारी मिली आहे। हिन स्मृति सां अलबेलोपन समाप्त थी वेंदो, समय बि व्यर्थ वञण सां बची वेंदो। हिकु हिकु सेकेंड अमूल्य सम्झंदे हुए विश्व कल्याण जो जड़ चैतन्य खे परिवर्तन करण जे कार्य में सफल कंदा रहंदा। त कोई भी स्थूल कार्य कंदे भी स्मृति में रहे कि मूंखे पंहिंजी मनसा द्वारा विश्व परिवर्तन जे कार्य में ॾाढी वॾी ज़िम्मेवारी मिली। हिन स्मृति सां अलबेलोपन समाप्त थी वेंदो, समय बि व्यर्थ सां वञण सां बची वेंदो। हिकु हिकु सेकेंड अमूल्य समझते हुए विश्व कल्याण जे व जड़ चैतन्य के परिवर्तन करण जे कार्य में सफल कंदा रहे। हमेशा समझो कि मां विश्व कल्याणकारी आहियां, ख़ासि मनसा द्वारा कर्म कंदी हुई। स्लोगन हाणे योद्धो ठहिण जे बजाय निरंतर योगी ठहो। अव्यक्त इशारो आहे। जे दुखी आत्माउनि जे मन में इहा आवाज़ शुरू थियो कि हाणे विनाश थिए। वैसे तव्हां विश्व कल्याणकारी आत्माउनि जे मन में संकल्प उत्पन्न थिए कि हाणे जल्दी ई सर्व जो कल्याण थिए त समाप्ति थींदी। विनाशकारियुनि खे कल्याणकारी आत्मा जे संकल्प जो इशारो खपे, यानी सर्व जो कल्याण थिए। इन करे पंहिंजे एवर रेडी ठहिण जे पावरफुल संकल्प सां ज्वाला रूप योग द्वारा विनाश ज्वाला तेज करो। सदा एवर रेडी रहो। बसि असां त रेडी आहियूं, कॾहिं बि बाबा चए हलो हलो। ओम शांति।